काउंसिल ऑफ हेड्स ऑफ स्टेट जो 23हों इजलास थी रहियो आहे। आला तरीन फोरम ते इलाक़ाई मसइलनि ते गौर कयो वेंदो। नैब तरमीमी ऑर्डिनेंस 2023 जारी। वक्ती सदर सादिक संजराणीअ नैब तरमीमी ऑर्डिनेंस से सही करे छॾी। वक्ती सदर नैब तरमीमी ऑर्डिनेंस 2023 वज़ीर आज़म जी जिस्मानी रिमांड ते रखे सघे थो। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ दुबई खां सऊदी अरब रवानो। ज़रिए जो चवणु आहे त नवाज़ शरीफ़ 10 ॾींहं सऊदी अरब रहंदो। उमिरो अदा करण सां गॾु शाही ख़ानदान ऐं ॿियनि शख़्सियतुनि सां मुलाक़ातूं तइ थियल। नवाज़ शरीफ़ जे विच ओभर जे सीड़पकारनि सां मुलाक़ात जो इम्कान आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बिजलीअ जो बहरान बरक़रार। लालू रैंक में शहरियुनि पारां 80 खां वधीक ॻोठनि जी बिजली बंदि हुअण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। नसीराबाद वेझो धामराबाद जी खडेरी पुल वटां अधड़ोट शख़्स जो लाश हथ। इस्पताल मुंतक़िल। सुञाणप ॻोठ नबी बख़्श कंदड़ोट जे रहवासी तो 46 वरनि जे नूर मुस्तफ़ा तौर थी। इसराइल जा ओलह किनारे जे जिनियन में पनाह वठंदड़नि जी कैंपनि ते हिकु भेरो ॿीहर हवाई हमला। 9 फ़लस्तीनी शहीद, 27 ॼणा ज़ख़्मी। पाड़ेई ख़बरूं इदारे मूजिबि घटि में घटि 10 हवाई हमला कया विया, जिन में हिकु मीज़ाइल हमलो हो। गॾियल क़ौमुनि पारां जिनियन में इसराइल जे तरफ़ां जदीद फ़ौजी हथियारनि जे इस्तेमाल ते तनक़ीद।